हैदराबाद जे हटड़ी थाने ते अदालती हुकुम ते शोबे सां तालुक रखंदड़ रूबी अली ऐं इरशाद जागरानी खिलाफ केस दाख़िल कयो वियो। एडिशनल सेशन कोर्ट 9 नंबर जे अदालती एडवोकेट गुलज़ार अहमद आलमानी जे दरख़्वास्त ते रूबी अली ऐं इरशाद जागरानी ते केस दाख़िल करण जो हुकुम ॾिनो। ॿुधणी दौरान दरख़्वास्त गुलज़ार अदालत खे ॿुधायो त इरशाद जागरानी ऐं रूबी अली पंहिंजे समाजी वेबसाइट ते फहाशी वारियूं वीडियो अपलोड कयूं जेके न रुगो इस्लामी जमहूरिया पाकिस्तान ऐं असांजे सक़ाफ़ती कदरनि जे खिलाफ आहिनि पर इस्लामी रस्मनि जे बि खिलाफ आहिनि। ॿुधणीअ दौरान दरख़्वास्त गुलज़ार आलमानी फेसबुक ऐं ॿी सोशल मीडिया ते अपलोड कयल फहश क़िस्म जूं तस्वीरूं ऐं वीडियोज़ अदालत में पेश कंदे मौक़िफ़ इख्तियार कयो त रूबी अली ऐं इरशाद जागरानी सोशल मीडिया ते फहश कमनि में मुलविज़ आहिनि, तंहिं करे संदसि खिलाफ केस दाख़िल कयो वञे। दरख़्वास्त गुलज़ार जा दलील ॿुधण खां पोइ अदालत इरशाद जागरानी ऐं रूबी अली खिलाफ केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालती हुकुम खां पोइ दरख़्वास्त गुलज़ार आलमानी हटड़ी थाणे ते पहुची रूबी अली ऐं इरशाद जागरानी खिलाफ केस दाख़िल करायो।